अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया छा हाल आहे? ख़ुशि आहियो त बि सही आहे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 8.4। ही वीडियो में थोड़ो मसलो थी वियो ऐं वीडियो डिलीट करे छॾीसीं, वीडियो पूरी अपलोड न थियल हुई, हिन करे ही पाण खे बियर करिणो थो पए। हिन में छा थो चए त हिकु 50 किलोग्राम माए वारो साइकिल सवार छोकिरो, मतिलबु छोकिरे जो वेट मास घणो आहे? 50 किलो। छोकिरो 20 मीटर फी सेकेंड जी रफ़्तार सां हरकत करे रहियो आहे। ॿुधायो त उनजी हरकी तमनाई घणी हूंदी। पाण खे काइनेटिक एनर्जी मालूम करनी आहे, हरकी तमनाई जेकी सफ़ा सवली आहे मालूम करणु। पाण खे ख़ाली फार्मूलो यादि हुअणु खपे, इन जो फार्मूलो छा आहे। हाणे ही साॻी डेटा ही छोकिरे जेको मायो आहे हू पाण रखियो आहे ऐं उनजी स्पीड घणी आहे हू पाण लिखी आहे, ऐं काइनेटिक एनर्जी जेके पाण खे मालूम करनी आहे पाण डेटा में लिखी। सही आहे, कुछ ना कनो, खाली फार्मूलो यादि हुअणु खपे। काइनेटिक एनर्जी जो फार्मूलो छा आहे त के काइनेटिक एनर्जी बराबरि आहे 1/2 mv² जी। ठीकु आहे, मतिलबु त काइनेटिक एनर्जी हू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मास जे ऐं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे वेलोसिटी जे स्क्वायर सां। सभिनी खां वधीक जेको असरु पए थो जेकॾहिं हिननि मां ही शइ कांस्टेंट रखियूं वञनि, मतिलबु मास कांस्टेंट रखी छॾियूं ऐं वेलोसिटी जेकॾहिं पाण वधाईंदासीं त उनजे स्क्वायर सां फ़र्क़ु पवंदो। फ़र्ज़ु कयो त पहिरियों आहे 1 मीटर, त हिते हू पुट कईसीं, वरी 2 मीटर थी त हिन जो ही मतिलबु न ख़ाली डबल थी वेंदी, डबल न थींदी, हुन जे स्क्वायर थींदी, मतिलबु 4 गुना थी वेंदी। ठीकु आहे, 2 जो स्क्वायर 4 थी वियो, ऐं जेकॾहिं 2 खां 3 थिए थी त हू वरी 9, हिते मतिलबु 9 अची वेंदा, 4 जी जाइ ते 9 अची वेंदा। त मतिलबु वॾो फ़र्क़ु वेलोसिटी सां स्पीड वधण सां ॾाढो वधीक फ़र्क़ु पए थो स्क्वायर सां, कंहिं बि उन स्पीड जे स्क्वायर सां फ़र्क़ु पए थो काइनेटिक एनर्जी सां। हिन करे वधीक छा कहिड़ी शइ जो इफेक्ट पए थो, हू स्पीड जो फ़र्क़ु वधीक पए थो काइनेटिक एनर्जी ते। ठीकु आहे, ऐं मास जो बि पए थो, बाक़ी घटि, स्क्वायर डायरेक्टली आहे, स्क्वायर सां डायरेक्टली न आहे। ठीकु आहे, हिते पाण जेकॾहिं चऊं त बाबा ॿिनि शयुनि जो जेकॾहिं मास पाण कांस्टेंट रखूं था, ॿिनि शयुनि जो 1 kg मास आहे, ऐं हिकु जी स्पीड जेकी आहे हू 1 मीटर फी सेकेंड आहे ऐं ॿिए जी 2 मीटर फी सेकेंड आहे। ठीकु आहे, त हाणे कंहिंजी वधीक हूंदी काइनेटिक एनर्जी? जंहिंजी स्पीड वधीक आहे, ऐं थोरी जेकी वधीक न हूंदी उनजी काइनेटिक एनर्जी काफ़ी वधीक हूंदी, छो जो इन जो स्क्वायर सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। हिते पाण जेकॾहिं वैल्यू पुट कंदासीं त थोरी देरि थी वेंदी, तव्हां वैल्यू पुट करे जवाब मां ॾिसी वठो त बाबा सिर्फ़ु 1 मीटर फी सेकेंड हिकु जी हुजे ऐं ॿिए जी 2 मीटर फी सेकेंड हुजे त काइनेटिक एनर्जी में मास सेम हुजे त काइनेटिक एनर्जी में केतिरो वधीक फ़र्क़ु पए थो। ठीकु आहे, हाणे पाण कयूं था त बाबा हिन में ही जेकी डेटा मिलियल आहे हू पुट करे वठूं। डायरेक्ट डेटा पाण जेकी आहे हू पुट कई आहे, मास जेको आहे 50 kg आहे ऐं v जेको आहे इन जो स्क्वायर आहे, v जो स्क्वायर, ही जेको वेलोसिटी आहे, v जो स्क्वायर छा हूंदो आहे? स्क्वायर जो मतिलबु हूंदो आहे त साॻियो ई अंग 2 भेरे ज़रब थियो, हाणे 20 ज़रबिया 20। ठीकु आहे, सिंप्लीफाई कयो आहे, कुझु न कयो, 2 जो कोड़ो 50 ते घणे भेरे लॻे थो? 25 भेरे, ही 25 लिखियासीं। हाणे 20 खे 20 सां ज़रब कंदासीं त ही 2 0 अची वियूं, 2 खे 2 सां ज़रब कयोसीं त 4, मतिलबु 400 थी विया। हाणे 400 खे 25 सां ज़रब कयो आहे त 25 खे 4 सां ज़रब, 4 5 बि 100 थी वियो, ऐं बाक़ी ही 2 ॿुड़ियूं, मतिलबु जेकी काइनेटिक एनर्जी आहे हू इनजी घणी आहे? हू इनजी 10,000 जूल आहे। ठीकु आहे, उमेद आहे सम्झायो हूंदो। को बि मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।